मुंहिंजो पहलवान जेको आहे न नाले वारो पहलवान आहे रुस्तम पहलवान आहे हिन गुलाम सिंह शीदी खे 2 मलूं असां कोड़े खयूं वाह मारो बि मां घटि कोन्हे हाँ। ॿुधे हिन गुलाम सिंह पठाण खे 2 मलूं हीअं 2 मलूं हा जेकॾहिं मुंहिंजे पहलवान खे मारे थो त 5000 रुपया मूंखां वठिजी न त 5000 मूंखे ॾिजईं हल त 10,000 ॾिनो अथई 10,000 ॾींदे न हा। ठीकु आहे तूं पहलवान तूं तयार ई छा पियो करी कुश्ती में वणे छा मल वणी आहे आऊं बि सिंध जो ॼातल सुञातल मल पहलवान या का मज़ाक न आहे कहिड़ो तुंहिंजो पहलवान ई लाईं बीच वारो ख़बर थी पए हथ जा हथ पजी हथ पजी हथ पजी फिर कर पापा ये मथे कांडे नहीं मथे कांडे ये मथे कांडे मथे शाबाश 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 जल्दी 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 घुमा 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 आऊं के मरी लोकल मल सदर सवाल लोकल मल बात आया हथ जे हथ जे हथ हितां तूं हा। शाबाश हा होशियार थी हथ पजी हा। हथ पजी हथ पजी हाणे पटण पटण हथ पजी हा हा रुस्तम पहलवान हा ओ यार ये मोटा छा अरे तू मोड़े छॾियो अरे बस बस हाणे कुकड़ वांगे पे फटकियूं ॾे नक्की मुंहिंजो वटा छॾे पर नक कहिड़ो पहलवान आहे मूंखे ॿुधाए कहिड़ो पहलवान हां 5000 तू खंच अॼु मखण जा हिकु ई कोन भरिया